अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद में CTD हथां मुबैना मारिजी वियल शागिर्द जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। शागिर्द उसामा जो मड़ कुझु देरि खां पोइ H9 कब्रिस्तान में दफ़नायो वेंदो। चीफ कमिश्नर इस्लामाबाद नौजवान जे क़त्ल जी जांच जे लाइ जुडिशनल इंक्वायरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी थियण बैदि वारसनि पारां लॻल धरणो ख़त्म। नोटिफिकेशन मूजिबि मामले जी जांच एडिशनल डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट कंदो। रिपोर्ट 5 ॾींहनि में तैयार कई वेंदी। IG इस्लामाबाद पारां जुड़ियल जांच कमेटीअ जी रिपोर्ट CTD पारां मुक़ाबले वारी दावा खे शकी बणाए छॾियो। CTD इख़्तियारनि दावा कई हुई त अहलकार शकी गाॾीअ खे रोकण लाइ इशारो कयो। न बीहण ते पीछो करण ते गाॾीअ मां फायरिंग थी। जवाबी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। गाॾीअ खे 22 गोलियूं हयूं वयूं। इस्लामाबाद में CTD जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल शागिर्द उसामा जे क़त्ल जो केस 5 अहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट बि पुलिस खे मिली वई। ज़रियनि जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त उसामा खे 6 गोलियूं लॻियूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ CTD हथां नौजवान उसामा जे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त बेगुनाह शागिर्द जे क़त्ल जो ज़िम्मेवार केरु आहे। इंसाननि जो क़दुरु जेतिरो 2.5 सालनि में किरियो आहे, उन जो मिसाल मुल्की तारीख़ में नथो मिले। PP अॻवान नैयर बुखारीअ चयो आहे त नौजवान जे क़त्ल जी ज़िम्मेवारी घरू वज़ीर क़बूल करे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जेको कानून मंझां कानून हक़ मुतासिर कंदो उन खे न मञींदुसि। नेब एहतिसाब न पर इंतकामी इदारो बणिजी वियो आहे। जाली हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। इस्तीफ़ाउनि खां पोइ लांग मार्च थींदो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे फज़लुर रहमान चयो त अवाम सां गॾिजी हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। नेब बि कठपुतली बणिजी वियो आहे ऐं उनखे तस्लीम नथा करियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त PDM पारां न इस्तीफ़ाऊं ॾींदा न ई सेनेट इलेक्शन जो बाइकाट कंदा। हीअ लॉन्ग मार्च ज़रूरु कंदा, जंहिं जे लाइ असां बि तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। इमरान ख़ान इक़्तिदार छॾे सघे थो पर इन्हनि खे इनारो नथो ॾेई सघे। रावलपिंडीअ में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पीपल्स पार्टी खटे वई ऐं PDM हाराए वियो। मुंहिंजे घरू वज़ीर हुजण दौरान जेको फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो 72 कलाकनि अंदरि उन ख़िलाफ़ केस दाख़िल थींदो। फुल शहर जे रहवासी 2 साल अॻु प्यार जो परिणो कंदड़ सिकंदर शाह ऐं साजिदा जावरीअ खे गुज़िरियल राति बांधीअ में नारीअ जे ॿाहिरनि बेदर्दीअ सां कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। ॿिए पासे फुल पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त ॻोठ दौलत जावरीअ में छापो हणी वाक़िए में मुलविस जवाबदार असलम ऐं असगर जावरीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। PMC पारां मेडिकल जे शागिर्दनि जी वरितल टेस्ट ख़िलाफ़ नवाबशाह जे सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि, वकीलनि, शागिर्दनि ऐं वालिदैन पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज खां रैली कढी वई, जेका मुक़रर रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते अली रज़ा ख़ासकेली, सुहेल समो ऐं ॿियनि चयो त PMC पारां वरितल टेस्ट में सिंध जे शागिर्दनि सां सख़्त नाइंसाफ़ी कई वई आहे। सिंध जे पास शागिर्दनि खे फेल ॼाणायो वियो आहे। टेस्ट ॿीहर कराई वञे ऐं सिंध जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं कानूनी रस्तो पिणु इख़्तियार कयो वेंदो। नवाबशाह ताज कॉलोनीअ जे रहवासी कलोड़ा बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि पारां नवाबशाह प्रेस क्लब अॻियां A सेक्शन थाणे जे पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। जंहिं मौक़े ते आकिल कलोड़ो, मुनवर खान मोहम्मद ऐं ॿियनि चयो त पुलिस एहलकार ADC सोलंगी, शौकत ज़रदारी ऐं दरिया गोपांग असांजे माण्हुनि खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे तंग कनि था, बाद में पैसा वठी छॾे ॾियनि था। उन्हनि ते उन्हनि जो चवणु हुयो त इन खां अॻु DIG ऑफिस अॻियां पिणु एहतिजाज कयो वियो आहे, पर असां सां इंसाफ़ नाहे कयो वियो। हुन नाला इख़्तियारनि खां घुर कई आहे त पुलिस एहलकारनि खे हटाए असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।